बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम अचो त वीचारे में मां आहियां मेज़बान जावेद उस्मान बिजरानी। असां शरीक गुफ्तगू आहिनि सिंध जा नाले वारा सहाफ़ी नामे वारा लेखक अदील मर साहब ऐं सिंध जो मशहूरु शाइर सजाद मर साहब ऐं आज़ाद जोखियो साहब। असीं साईं सां गुफ्तगू कंदासीं जेको अदील मर तरफ़ां किताब अहमद अली जे जवाब में अहमद अली तरफ़ां जेकी ख़ुदा पाक जी शान में गुस्ताखी कई वई उन हवाले उन जे जवाब में अदील मर साहब जो किताब छपियो आहे इन हवाले सां साईं सां गुफ्तगू कंदासीं। अचो त किताब आज़ाद वो असल में उनजी जेका आहे सोशल मीडिया ते जेका कहाणी जो जवाब ॾिनो अथई ख़ुदा जे मामले में असां सभई जेके मज़हबी जेको आहे ख़ुदा ते यकीन रखण वारा माण्हू आहियूं उहे हुनजा हमदर्द बि आहियूं भाउ मेली बि आहियूं। असां चऊं था त अञा अदील साहब जा ॿ टे किताब सेकुलरिज़म जे मुतलिक़ ॿिया बि अचनि जीअं जेको आहे सो उन्हनि खे जवाबु मिली सघे ताकी मुल्हदियत जेके रूप में जेको आहे ख़तमु थियणु खपे। अलाह ऐं उनजे पैरोकारनि जी धरती अलाह जी आहे, ख़लक़त ख़ुदा जी आहे, उन्हनि जी मदद करण लाइ असां अदील साहब जा भाउ मिली आहियूं ऐं आईंदा बि कंहिं किताब आहे उन सां छपाइण में हर ॻाल्हि में मदद करण जे लाइ तयारु आहे। अदील किताब दाम जनी जी दीद में हिकु त जंहिं टाइम ॼायो आहे इहो टाइम जंहिं वक़्तु उन किताब कहाणी आई अहमद अली साहब जी उनजे फौरी टाइम में अचणु खपंदो हुयो, उन टाइम में न अची सघियो। कुझु वक़्तु वठी छॾियो अदील साहब उन को किताब आनाई मार्केट में, पर असांखे इहा तवक़ न हुई त अदील साहब जी किताब जेको अमर छली जी कहाणी जेको आहे उन जवाब में आहे इहो तमामु हिकिड़ो रंग रचाईंदो ऐं पूरी सिंध में जेको उनखे हिकिड़ो तारीफ़ मिलंदो। यकीन कयो त जॾहिं अदील जी किताब मार्केट में आयो त उन वक़्तु ईअं लॻी रहियो त जेका आम किताब हूंदा आहिनि, आम छपाई वारा किताब मार्केट में ईंदा आहिनि, सम्झंदा हुया भई किताब ईअं ॿियनि किताबनि वांगुरु हूंदो, पर जॾहिं उहो छपिजी करे मार्केट में आयो ऐं दोस्तनि कंहिं जो तारीफ़ पहुतो सोशल मीडिया जे ज़रिए त जीअं जंग में बाहि लॻी वेंदी आहे ईअं हुनजो जेको आहे हलणु थी वियो। ऐं हिन वक़्तु अदील जी टोटल किताबनि जी 5000 कापियुनि मां 3000 कापियूं ॿिए एडिशन मां खपी वयूं आहिनि। इहो हिकिड़ो एज़ाज़ आहे। अदील मर जेको ही जवाबु ॾिनो आहे इहो मंतकी जवाबु आहे ऐं इन जवाब ते दोस्तनि खे कावड़ न घुरिजे, गुस्सो न करणु घुरिजे ऐं जेके दलील सां जवाबु ॼाणींदा आहिनि, जेके इख़लाक़ी तौरु जवाबु ॼाणींदा आहिनि उनखे खपे उन दोस्तनि खे बल्कि इन जे जवाब में जवाबु आणणु खपे ऐं दलील ॾियणु खपे त अदील जेको हीअ किताब आहे जेको हीअ मार्केट में पंहिंजो वैल्यू कयो आहे इन जो पोइ पस मंज़र कहिड़ो आहे ऐं सिर्फ़ु मज़हबी पस मंज़र न आहे, इन इख़लाक़ी हवाले सां ऐं हिकिड़ो पूरे फ़न जे हवाले सां ऐं तव्हां जेको मंतकी अंदाज़ में उनखे लिखियो आहे। मां सम्झां थो त अहिड़ी क़िस्म जी कोशिशि जेका अदील मर कई आहे उन्हनि दोस्तनि खे बि करणु खपे जेके अमर अली दिफ़ा में बि आहिनि, उनखे बि जवाबी उनजी बि जेको आहे कोशिशि करणु खपे। ऐं अदील मर जे हिन किताब जी जेका सर्कुलेशन थी आहे मूंखे त उन ते इंतिहाई हैरत आहे त उहो हज़ार जी तइदाद में एतिरो किताब जो छपिजी वञणु ऐं उन किताब खे दोस्तनि खे पहुचाइणु ऐं बग़ैर कंहिं दुकान ते वञण खां किताब हथो हथ विकामजणु इहो अहिड़ी क़िस्म जी जेका ज़रूरत आहे जेका अदील पूरी कई आहे। ऐं मां सम्झां थो त अहिड़ी क़िस्म जी कोशिशि अहिड़े क़िस्म जी कारगर जेको आहे तकलीफ़ अदील मर उमेद ईंदड़ ॾींहंनि में कंदो रहंदो, छो जो हू जंहिं अंदाज़ में जंहिं तरीक़े सां उहो किताब मार्केट में आंदो अथई इहो हिकिड़ो असां दोस्तनि जे लाइ हिकिड़ो एज़ाज़ बि आहे ऐं सुञाणप सबबु बि आहे। असां कुझु ॾींहं अॻु में घोटकीअ वियासीं दोस्तनि सां गॾु प्रोग्राम में, उते बि अदील किताब जी एतिरी त मतिलबु डिमांड हुई जो जेके दोस्त मिले पियो उहो चए पियो कापियूं तव्हां घणी वणंदियूं आहिनि, केतिरियूं कापियूं असांखे कापियूं ॾियो ऐं सभनि जी तइदाद में दोस्त 50 40 100 कापियूं। सिंध लिटरेचर फेस्टिवल जे कंहिं प्रोग्राम में ख़ुदा गुम थी वियो आहे नाले सां कहाणी पढ़ी वई। उहा कहाणी जे नाले ते हिकिड़ी अलाह जी सिधी गुस्ताखी हुई कहाणी जे फॉर्मेट में, पर कहाणीअ जा लवाज़मात हुननि पूरा न हुया। कहाणी में जेके बि घुरिजाऊं आहिनि, मिसाल डायलॉग आहिनि, मक़ाम जेके चइबो आहे, उन खां अलावा मंज़र निगारी आहे या उन खां अलावा क्लाइमेक्स आहे, थीम आहे, इहे सभु शयूं जेके आहिनि उन में ग़लति हुयूं। ऐं जेको चइबो त हीअ अलामती कहाणी काई अलामती कहाणी कान्हे, अलाह ताला जो नालो वठी उनजी सिफ़तुनि जो ज़िक्र करे अलाह ताला खे घटि वधि करण जो बकवास करी वई। हीअ अधी ॿुधण जो फ़ाइदो थो वठे, हिकिड़ो ॾाढो आहे दीन इस्लाम जो मुखालिफ़ माण्हू आहे
भई असां त चऊं त तव्हां जेकॾहिं अलाह ते इतराज़ था कयो त अलाह जे इल्मी तौर ते इतराज़ कयो, उनखे संजीदगी सां। हीउ मज़ाक जो मौज़ू बनाइणु अलाह ताला न कराए, पोइ इन लेवल जी आम माण्हू बि बर्दाश्त न करे तव्हां उहा हिकिड़ी गुस्ताखी कई आहे। कंहिं बि माण्हूअ ते तव्हां थोरो उनखे बदनाम था कयो त हू डिफेमेशन जो हिकिड़ो केस थो तव्हांजे मथां करे, हथ खे इज़त जो। अलाह ताला जी इज़त इंसान जी एतिरी बि न आहे त उनखे एॾो तंज़ जो निशानो बणायो, उन ते माण्हू खिलाया प्रोग्राम में वेही करे टे ताड़ियूं वॼाइणु, अलाह ताला खे हिकिड़ो तंज़ जो निशानो बणाइणु। तव्हां कंहिं माण्हू खे ॾिसी छॾो खिलंदा हो, मशकूर कंदा अथव त उनखे बि कवर लॻंदी आहे। हिकु अलाह ताला तव्हां ज़िक्र करे उन सिफ़तुनि खे घटि वधि ॻाल्हाए करे कयो, इनजे करे तमामु हिकिड़ो ग़लति मैसेज वियो ऐं उनजो रद्देमल आयो। उनजी कहाणी ॿुधी त मूंखे बि ॾाढो ख़राबु लॻो। मां ॾिठो त हीउ बिल्कुलु कूड़ थो ॻाल्हाए, अलाह जो तारीफ़ बिगाड़े पेश थो करे। अलाह ताला ईअं न आहे। अलाह ताला जेको कुझु चयो आहे पंहिंजे कलाम में चयो आहे, उनजो मौक़ुफ़ उन कहाणी में न आंदो वियो आहे। अलाह ताला खे हिकिड़ो ख़ामोश किरदारु ऐं हिकिड़ो माना हिकिड़ो बेवस हिकिड़ो किरदारु करे पेश कयो अथई, जॾहिं त अलाह ताला हिकिड़ी काइनात खे ख़लक़ींदड़ हस्ती आहे। अलाह खे अलाह जे किरदार में पेश कयो न, अलाह खे अलाह जो तारीफ़ था ॾियो न, जेको अलाह पंहिंजो तारीफ़ पाण करायो आहे। ईअं न आहे त असांखे छॾियो वियो आहे त जेको इंसानु अलाह जो तारीफ़ कराए बसि अलाह उहो ई आहे, ईअं न आहे। अलाह ताला पंहिंजो तारीफ़ पाण करायो आहे। पूरी काइनात जो तारीफ़ इंसान सां करायो अथई, इंसान खे इंसान जो तारीफ़ करायो अथई। उहो अलाह ख़ालिक़ हस्ती उनजो को इस्तिक़ाक़ आहे की न आहे। हीउ हिकिड़ो तमकबाज़ी हिकिड़ो मौज़ू बणायो अथई, अगरि त दिलि आज़ारी की ऐं माण्हुनि जा जेके बि जज़्बात हुया माण्हुनि खे उनजो रद्देमल ॾेखारियो, पंहिंजो जवाबु ॾिनो। मूं सोचियो त हीउ जेको जवाबु आहे वक़्ती तौर ते माण्हुनि जा जेके सेंटिमेंट्स आहिनि, जज़्बा आहिनि, उन्हनि जा उहो पंहिंजे वक़्ती तौर ते आहिनि। हीउ हिकिड़ो मुस्तक़िल जीअं त कहाणी लिखी वई, हाणे कहाणी छपिबी ऐं कहाणी इहा सदन ते रहंदी। जीअं असीं जे ॾहाके में बरजनी सरदलाश सफ़र कहाणी लिखी, अॼु ॾींहं ते उहा कहाणी ॻाइजे थी, पढ़िजे थी, ॿुधाइजे थी, पर उन ज़माने में जिन माण्हुनि ते तनक़ीद कई हूंदी उहा कंहिंखे यादि बि न हूंदी। इन जे करे किताब जो जवाबु किताबी सूरत में अचणु खपे। मूं इन ज़रूरत खे महसूसु कयो, मूं किताबी तौर ते इन जो जवाबु लिखियो। फेसबुक ते पहिरियों मूं हिनखे किस्त वारे लिखियो, 55 किस्तूं लिखियूं। उनखां पोइ उहो किताबी सूरत में आयो, किताबु फैलियो आहे सॼी सिंध में। ॿियो एडिशन हले 1000 जो किताबनि जो एडिशन छपियोसीं, उहो खपी वियो। 5000 ॿियो छपियो आहे, 2000 उन्हनि हली वियूं आहिनि, 1000 हू हली वियो आहे, 3000 प्लस किताब हलियो आहे, अञा हले थो। मूंखे लॻे थो त हीउ किताबु सिंध जो बेस्ट सेलर बुक साबित थींदो। अॼु ॾींहं ताईं मूंखे मुंहिंजे मालूमात न आहे त को महीने जे अंदरि जेको 3000 खां वधीक किताब हलियो हुजे कोई बि। अमर जली जा सभु किताब गॾियो तॾहिं बि एतिरो न हलिया हूंदा। इन मां इहो साबित थो थिए, मुंहिंजो कोई कमाल कोन्हे। मां त उहा ई ॻाल्हि कई आहे जेका आम मुस्लमान जी सोच आहे। कमाल अलाह ताला जी दलीलनि सां इन किरदार खे पेश करण जी ज़रूरत आहे। उहो कमाल अलाह ताला जी कुदरत आहे। अलाह ताला कुदरत पंहिंजो तारीफ़ जंहिं ज़बानी करे जंहिंखां कराइणु चाहे, जंहिंखे इस्तेमालु करणु चाहे। मूं गुनाहगार खे इन जी तौफ़ीक़ थी, आलम जो कमु हुयो, आलम इन जो जवाबु ॾियनि हा, या आलम सोचनि हा, पर मूंखे अॻु में अलाह ताला इहा तौफ़ीक़ ॾिनी। मां किताबी सूरत में हुनजो जवाबु लिखियो आहे ऐं उन जवाब खे नोट मिली आहे। इन किताब जे वॾे पैमाने ते फैलाइण मां इहा ख़बर पए थी त सिंध ईमान में आहे। सिंध सेकुलर न आहे, सिंध लिबरल न आहे। सिंध हिननि सां ॼटनि सां जेके अदबी ॼट आहिनि, हिन माण्हू अदब जो सहारो वठी करे अलाह जी गुस्ताखी कई आहे। अलाह खे टारगेट कयो अथई। अदब जो सहारो वठणु, अदब जी आड़ में जेको इल्हाद फैलाइणु, इहो हुनजो पुराणो शेवा आहे। हीउ आर्ट जो हिकिड़ो सहारो था वठनि पिया। हीउ पंहिंजी तशहीर ऐं मशहूरी जो फ़ाइदो थो वठे, जॾहिं त हक़ीक़त जेका हूंदी आहे उन शइ खे लिकाए नथो सघे। मां हिनखे अदबी तौर ते बि रद्द कयो आहे पंहिंजी किताब में, ऐं हिनखे दीनी ऐं मज़हबी तौर ते बि अलाह जो ग़लति तारीफ़ पेश करण जी करे हिनजी गिरफ़्त कई आहे। हिनखे जवाबु ॾिनो आहे। हाणे हिनखे खपे या हिन जा जेके बि हम ख़्याल आहिनि उहे हिन किताब जो जवाबु ॾियनि। किताब ॾाढो सिंध में फैलियो आहे। तव्हां ॾिठो त हिते आयसि त हिते केतिरनि माण्हुनि खां किताब वरितो। कंदरकोट में प्रोग्राम मुहूरत थी, उते 100-150 कापी माण्हू हथो हथ वठी विया। चई वञा त डिमांड आहे रोज़ पोस्टनि में 8-10-15 बंडल, माना 200 कापियूं रोज़ थियूं वञनि पियूं। माण्हू करनि त माण्हू करनि था पिया। सो इन जे करे हीउ किताबु जेको आहे उहो न रुॻो अमर जलील खे जवाबु आहे, पर अमर जलील जहिड़ी गुस्ताखी या जंहिंजी बि ग़लति बयानी थिए कनि था उनखे जवाबु